इस्पताल जेको आहे अल इब्राहिम अखियुनि जी इस्पताल ई ज़ेली इदारो आहे इसरा इस्लामिक फाउंडेशन जो। मां इस्लामिक फाउंडेशन जे वाइस चांसलर सां यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर सां मुलाक़ात मां करे चुको आहियां। मां पहिरीं बि उनखे इहा शिकायत ॾिनी आहे त अब्दुल फताह मेमण जो रवैयो जेको आहे इलाइक़े वासियुनि सां सही न आहे ऐं मुलाज़िमनि खे उहो गारगंद कंदो रहंदो आहे, उनजी ज़बान सफ़ा कची आहे। पर उन्हनि मूंखे चयो था असां इंशाअल्लाह ताला इन्हनि खे जल्दी हटाए वठंदासीं। पर अॼु मुंहिंजे ख़्याल में 9 महीना उन मुलाक़ात खे थी गुज़रिया आहिनि, पर अञा ताईं अब्दुल फताह मेमण पाण छा वेठो आहे बल्कि पंहिंजी घरवारी खे, पंहिंजे वालिद साहब खे, पोड़े खे, उन्हनि सभिनी खे जेको आहे प्रमोशन ॾेई करे हिते विहारे वेठो आहे। हाणे मां वाइस चांसलर खे इहो चेताव ॾियां थो त जेकॾहिं तव्हां हिन बदतमीज़ डायरेक्टर खे न हटाए छॾियो हिन त असां मजबूर थींदासीं, असां धरणो हणंदासीं, असां तालो लॻाए छॾींदासीं गेट ते। उन्ही जो सॼी ज़िम्मेदारी जेका आहे सभ खां पहिरीं पंहिंजो डायरेक्टर जे मथां आहे, अब्दुल फताह मेमण जे मथां। ऐं उन खां बाद इसरा यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर जेको आहे उनजो ज़िम्मेदार रहंदो। न त असां टाइम ॾियूं था 15 ॾींहंनि जी, 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असांखे ही डायरेक्टर जेको अब्दुल फताह मेमण आहे इहो बिल्कुलु न खपे, इनखे गेट खां आउट कयो वञे। उन खां बाद जेकॾहिं 15 ॾींहंनि में इनखे न हटायो वियो त असां धरणो हणंदासीं ऐं असां इहा तहरीक जेका आहे इन जो दाइरो असां वधाए छॾींदासीं। तव्हांजी महिरबानी।